नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त हिकु गीता आहे, अष्टावक्र गीता। हाँ उनमें लिखियल आहे कि जनक खे हाँ सेकंड में जीवन मुक्ति मिली। हाँ त सेकंड में कीअं जीवन मुक्ति मिलंदी? हिनजो मतिलबु छा आहे? हाँ ॾिसो, हिन जे लाइ सभिनि खां पहिरियों पाण खे जीवन मुक्ति जो अर्थ पतो हुजणो खपे। भई मुक्ति त माण्हू सभु चाहींदा आहिनि, लेकिन जीवन मुक्ति जो यथार्थ अर्थ मतलब मुक्ति मतलब आत्मा खे सिर्फ़ शांति खपे, जीवन खपे ई न। सिर्फ़ वो चाहींदी आहे कि मूंखे त शांति में रहणो आहे। ऐं जीवन मुक्ति अर्थात आत्मा सुख भी चाहींदी आहे, शांति भी चाहींदी आहे, पंहिंजो जीवन भी जीअण चाहींदी आहे सुख में, शांति में। त इन जो मतलब इहो आहे कि जॾहिं सतयुग जी दुनिया ईंदी न, हुनमें माण्हू जीवन भी जींदा लेकिन सुख ऐं शांति हूंदी। ऐं जॾहिं पाण आत्मायूं पंहिंजे घर बिना शरीर जे मथे निराकार रूप में रहंदा आहिनि, हुन समय आत्मायूं शांत स्वरूप में रहंदियूं आहिनि। छो जी सुख त आत्मा तॾहिं भोगे सघंदी आहे जॾहिं हुनखे पंहिंजो शरीर हुजे। बिना शरीर जे त हाणे सुख न भोगे सघंदा आहियूं। हाणे पाण सुठो खाऊं था, खारायूं शरीर खे था, लेकिन टेस्ट, हुनजो टेस्ट जो सुख केरु थी वठे? आत्मा जी न। माण्हू खे शरीर खे वो हजम नथो थिए, त बि आत्मा खे वो टेस्ट यादि ईंदो त चईंदी आहे खाऊं 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 खाऊं। अरे तुंहिंजे शरीर खे इहो डाइजेस्ट ई नथो थिए, त आत्मा सुख वठणु चाहींदी आहे न। खाइण पीअण सां, अलॻि चीजूं पाइण सां, वॾे वॾे घरनि में रहूं, वॾे वॾे कारनि में वञूं, त इहे सभु आत्मा सुख भोगती आहे। त इहे पाण खे इनखे चइबो आहे जीवन मुक्ति। भई हाणे भी आत्मा सुख भोगे थी, लेकिन जीवन बंद में आहे, विकारनि जे बंधन में आहे, संबंधनि जा बंधन, मन में अलॻि अलॻि ॻाल्हियूं थी अचनि, हिन जो बंधन, कई प्रकार जो बंधन आहे आत्मा खे। त हिन द्वापर कलयुग खां पाणनि जे जीवन में बंधन अची वेंदो आहे, जीवन बंद थी वेंदो आहे। सत्युग त्रेता में पाण खे जीवन मुक्त अवस्था हूंदी, जीवन भी जींदासीं, सुख शांति भी हूंदी, ऐं कोई बंधन भी न हूंदो, मुक्त हूंदासीं। न विकारनि जो बंधन। विकार ॾिसो, मोह केॾो बंधन में लाहींदो आहे न। त हिकु हिकु चीज खे पाण सोचंदासीं तॾहिं पाण खे पतो लॻंदो कि आत्मा केतिरे बंधन में आहे। सत्युग में त विकार भी न हूंदा, बुराइयूं भी न हूंदियूं, संबंधनि जो भी बंधन न हूंदो। त अहिड़ो जो चईंदा आहिनि जनक खे सेकंड में जीवन मुक्ति मिली, हिकु गीता में अष्टावक्र में लिखल आहे। हुनजो मतिलबु इहे कि हुन परमात्मा जॾहिं ज्ञान ॾिनई, छो जी सतयुग जे लाइ, सतयुग त्रेता जे लाइ जेको वर्सो आहे, परमात्मा खे चईंदा आहिनि न, ये मुक्ति जीवन मुक्ति दाता केरु आहे? परमात्मा। त परमात्मा अची करे कलयुग जे अंत में, सतयुग जे आदि में अची करे पाण खे हिकु ज्ञान ॿुधाईंदो आहे। हुन ज्ञान में आत्मा, परमात्मा, सृष्टि चक्र जो सभु ज्ञान हूंदो आहे। त हू ज्ञान ॿुधी करे कोई त माण्हू मुक्ति जो वरसो चाहींदा आहिनि कि असांखे त मुक्ति खपे। त उहे सभु आत्मायूं सिर्फ़ आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान ॿुधंदियूं आहिनि। छो जी हुननि खे जीवन जीअणो ई न आहे न। हूंदो त चईंदा आहिनि असांखे त शांति खपे, शांति खपे, हुनजे लाइ त आत्मा परमात्मा जो ज्ञान हूंदो आहे। लेकिन अगरि जीवन मुक्ति जो वरसो खपे त आत्मा केरु आहे, परमात्मा केरु आहे, सृष्टि सतयुग खां कलयुग ताईं कीअं आई, ये सॼो ज्ञान बि पाण खे बुद्धि में धारण करणो पवंदो। त जेको जनक हुयो, हिकु जनक ई न हुयो, हुया त ॾाढा सारा, लेकिन जनक जल्दी सम्झी वियो। हिकु त ईंदा न इशारे सां ई सम्झी वेंदा आहिनि कई कई आत्मायूं। त जनक जी आत्मा सेकंड में सम्झी वई कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, ऐं मां ही आत्मा सतयुग में हुयमि, मां ही आत्मा त्रेता में हुयमि, मां ही आत्मा द्वापर में हुयमि, मां ही हाणे कलयुग में आई आहियां। वरी खां मूंखे परमात्मा, मुंहिंजो पीउ, उहो सर्व शक्तियूं गुण ॾियणु आयो आहे, जंहिंसां मां वापसि खां स्वर्गवासी ठही वञा। त इहो जेको जीवन मुक्ति जो वरसो आहे,
ये जी जनक जी आत्मा सेकंड में समझी वई। हिन करे सेकंड में जीवन मुक्ति। हाँ, जनक के सेकंड में जीवन मुक्ति में। ॾिसो जॾहिं आत्मा की स्मृति अची वेंदी आहे न पक्की कि बरोबर मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे ऐं मां हीअं हीअं सृष्टि ते खेल थी खेॾां। तव्हां बि अभ्यास करे ॾिसजो, हिकु सेकेंड ईअं सोचजो त तव्हांजी मन में एतिरी शांती अची वेंदी कि बरोबर पाण त हिते खेल था खेॾूं न, कि सभु तव्हांजी जेका शारीरिक संबंधी आहिनि ये ॿिए जन्म में छा पतो ॿिए शरीर में मुंहिंजा ॿियो कोई संबंधी हूंदा, हिन जन्म में भले ये संबंध था निभाइनि। वो हिकदमि तव्हांजो जेको बि बंधनमय अवस्था हूंदी आहे न त पाण मुक्त थी वेंदा आहियूं। ये तॾहिं थींदा जॾहिं पाण थोरो सो हिननि ॻाल्हियुनि खे एकांत में वीचार कंदासीं, तॾहिं ये बुद्धि में वेंदियूं। ठीकु आहे? जी जी दीदी। हाँ।